बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहिकनि जी क़िस्त जारी कई वई आहे ऐं इहा क़िस्त 7,000 रुपयनि जी हूंदी आहे। कुझु मुस्तहिक औरतूं अॻी रजिस्टर्ड हुयूं ऐं के नयूं रजिस्टर्ड थियूं आहिनि। ही ॿियों भेरो आहे जो नयूं रजिस्टर्ड थियल मुस्तहिक औरतुनि खे क़िस्त जारी कई वई आहे। पहिरियां इहा क़िस्त 7,000 रुपयनि खां घटि हूंदी हुई, जंहिंखे वधाए 7,000 रुपया कयो वियो हो। बोर्ड मुतासिरनि में बि 25,000 रुपया विरहाइजी चुका आहिनि, पर माण्हुनि जूं शिकायतूं बि आहिनि त खेनि 25,000 रुपयनि वारी क़िस्त नाहे मिली। पर जेकॾहिं अव्हां 7,000 रुपयनि वारी क़िस्त में पैसा वधाइण चाहियो था त उन जो हिकु तरीक़ो मौजूदु आहे। जेकॾहिं अव्हां शादीशुदा आहियो ऐं अव्हां जा ॿार तालीम हासिल कनि था त उन्हनि खे बेनज़ीर तालीमी वज़ीफ़नि में रजिस्टर्ड करायो। सॼे मुल्क में बेनज़ीर कफ़ालत ऐं बेनज़ीर तालीमी वज़ीफ़नि जी अदायगीअ जो सिलसिलो जारी आहे ऐं जंहिंजा जेतिरा ॿार पढ़ी रहिया आहिनि उन्हनि खे ओतिरी रक़म मिली रही आहे। हिकु औरत ॿुधाए थी त हुन जी क़िस्त 7,000 रुपया आई, पर 10,000 रुपया संदसि ॿारनि जे वज़ीफ़े जा बि मिलिया। हाणे हू ख़ुशि आहे। तालीमी वज़ीफ़ा हासिल करण लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी ऑफिस मां फारम हासिल करे उन जी स्कूल मां तस्दीक कराइणी पवंदी। यादि रहे त बे फारम हुजणु ज़रूरी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk